मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं चोरी जो सामान ख़रीद करण कीअं आहे? चोरी जो सामान ख़रीद करण क़ाइम मक़ाम चोरी करण जे मुतरादिफ़ आहे। चोरी जी मोबाइल हुजे, हा साईं, चोरी जो अटो हुजे, चोरी जो कटो खंड जो हुजे, यानी तमामु शयुनि मां का बि शइ अगरि कंहिं बंदे चोरी करे अॻिले खे ॾिनी, अॻिले खे ख़बर आहे त चोरी जो सामान आहे ऐं उन वरिती, इन जे मथां जुर्म ईअं आहे त इन्हनि ॿिन्हिनि मिली करे ईअं सम्झ चोरी कई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चोरी वारी शइ ख़रीद करणु, हालांकि इन बंदे खे इल्मु आहे जेको ख़रीद थो करे चोरी वारी शइ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे चोरी में ॿई पोइ शरीक आहिनि। असांजे माशरे में तमामु घणो सिस्टम हले थो, चोरी वारी शइ ख़रीद करणु, चोरी वारी मोबाइल ख़रीद करणु, चोरी वारो लैपटॉप ख़रीद करणु, चोरी वारो कटो खंड जो ख़रीद करणु, केतिरे रक़म में? अधु रक़म में। हाणे जेको ख़रीद कंदो उन जी खोपड़ी बि त कमु कंदी न। 5-10 हज़ार वारो कटो जेकॾहिं 5000 में मिले त उहो त चवंदो वारो वारो मिले मूंखे, फौरी तौरु मूंखे मिले। यादि रहे त इहो क़ाइम मक़ाम चोरी करण जे मुतरादिफ़ आहे। ईअं सम्झो उहा चोरी उन न कई आहे, ईअं सम्झो चोरी उन बि कई आहे, चोरी तूं ख़रीद करण वारी बि कई आहे। चोरी वारी शइ खां तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि, कंदा दुनिया जे अंदरि फ़ाइदो ॾिसंदा, न कंदा दुनिया में बि ख़सारो, आख़िरत में बि ख़सारो ॾिसंदा।